खारा ही खारा आने। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ खारा अचो त पढ़ूं। अखर लाला खे अलफ रे अलफ आवाज खा रा। लफ्ज़ खारा मददगार लफ्ज़ ही आने। जुमलो ही खारा आने। हाय ही खेलफ का रे अलफ रा खारा अलफ मदवा हे जेरे हे नून जेरे ने आहे ने। खारा मुज़क्किर लफ्ज़ आहे। खारा अदद जमो ऐं खारो अदद वाहिद आहे। खारा लफ्ज़ जी माना सनन काठिन जे ठहियल टोकरी। खारा बिस्कुटन में बि नालो आहे। अचो त हाणे खारा लफ्ज़ खे लिखण सिखूं। खे अलिफ खा रे अलिफ रा खारा। अखर दस खे अलफ रे अलफ आवाज खा प्लस रा लफ्ज़ थियो खारा। खे खट नंढड़ो अलफ ठाहे सिट जे मथां ऐं अलफ खे मथे केले वञिबो। लीक ॻाढ़ी बस रे खे हमेशह थोड़ो मथां सिट तां लिखी बाक़ी हेठि लिखबी आहे। अलफ खे मथां खां शुरू करे सिट ताईं आणिबो। खारा इहो हो खारा लफ्ज़ लिखण जो तरीक़ो। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। खारा ही खारा आहिनि।